अॼु सिंध में सिंधू माथिरी जे सभ्यता जो ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त सिंधू सभ्यता जो ॾिहाड़ो मल्हाइणु छो ज़रूरी आहे, उन जो कहिड़ो कार्य आहे। सिंधू माथिरी जी तहज़ीब अॼु खां हिकु सदी अॻु बरे सगीर ते बरतानवी कब्ज़े दौरान दरियाफ़्त कई वई। अॼु बि दुनिया जहान जा माहिर उन ते तहक़ीक़ करे रहिया आहिनि। इन सिलसिले में कई प्रोजेक्ट तयारु करे ऐं इदारा जोड़े खोजना कई पई वञे। सिंधू सभ्यता ते दुनिया जे ॿियनि मुल्कनि में जेतिरी तहक़ीक़ थी आहे, अफ़सोस जो उन बाबति इन खिते में एतिरी खोजना न थी आहे जिते इहा अज़ीम तहज़ीब पंहिंजो वजूद रखे थी। भारत खे छॾे जेकॾहिं पाकिस्तान ते नज़र विझे थी त हिते सिंधू तहज़ीब खां लाताल्की जो रुझान इंतिहाई ॾुखोईंदड़ आहे। इन जो नतीजो इहो निकितो आहे त दुनिया जा मुख़्तलिफ़ माहिर ऐं क़ौमूं सिंधू तहज़ीब जे पंहिंजे मुफ़ादनि तहत तशरीह करे उन जो तशख़ुस तब्दील करे रहिया आहिनि। किथे हिन तहज़ीब खे सिंध खां 2000 किलोमीटर परे रहंदड़ तमिलनाडु जी द्रावड़नि जी तहज़ीब करार ॾिनो पियो वञे, त किथे वरी भारत में रहंदड़ मुंडा क़बीले जा माण्हू उन खे पंहिंजो तहज़ीबी वरसो करार ॾेई रहिया आहिनि। इहो सभु कुझु उन करे थी रहियो आहे छाकाणि त सिंधू माथिरी में रहंदड़ माण्हुनि पंहिंजी तहज़ीब जी वारसी करणु छॾे ॾिनी आहे। दुनिया अंदरि सिंधू माथिरी जी तहज़ीब ते जेका तहक़ीक़ थी रही आहे, उन खां बि हितां जे माण्हुनि खे अणॼाण रखियो वियो आहे। अॼु बि खेनि सिंधू माथिरी जे सभ्यता बाबति बरे सगीर ते बरतानवी बेठकियत वारे दौर यानी हिकु सदी अॻु जोड़ियल या तय कयल थियोरियूं पढ़ायूं वञनि थियूं, जेकी वक़्तु गुज़रण सां नई खोजना बद मुदे ख़ारिज ऐं रद्द थी चुकियूं आहिनि। अॼु बि असांजे निसाबी किताबनि में लिखियलु आहे त सिंधू माथिरी जी सभ्यता जा वारिस दरावड़ नस्ल जा माण्हू हुआ ऐं असां पंहिंजे अणॼाणाईअ सबबि न फ़क़ति उनखे क़बूल करे रहिया आहियूं, पर पाण खे सिंधी बदिरां दरावड़ करार ॾियण में फ़ख़ुरु पिया महसूसु करियो। अॼु बि इहो चयो पियो वञे त सिंधू माथिरी जी सभ्यता जे ज़वाल जो कारण सेंट्रल एशिया रस्ते कही आयल आर्यन जो हमिलो हो, जिन यूरोपी नस्ल जे आर्यन सिंध जे हिन भरे भाॻे परगि॒णे जी शहरी तहज़ीब खे राति विच में नास करे छॾियो, सदन शहर उजाड़े छॾिया। खेनि सिंधू माथिरी मां निकाली ॾेई उन जा वाली वारस पाण थी वेठा। आर्यन जे हमले सबबि सिंधू माथिरी जहिड़ी तरक़ी याफ़्ता तहज़ीब जा वारस, जिन खे माहिर हिन खां अॻु दरावड़ करार पिया ॾियनि, से हितां भॼी वञी हिंदुस्तान जे ॾाखिणियुनि रियासतुनि तमिलनाडु, कर्नाटका ऐं तेलुगु निकिता। जॾहिं त हाणे इन दावा खे नई तहक़ीक़ बैदि माहिरनि रद्द करे छॾियो आहे। बरसगीर ते बरतानवी कब्ज़े दौरान यूरोपी ऐं ख़ासि करे जर्मन आर्कियोलॉजिस्टनि तरफ़ां सिंधू सभ्यता जे वारसनि खे दरावड़ करार ॾियण पोयां आर्यन जे हमले वारे मफ़रूज़ खे सच साबित करण जी कोशिश हुई। बरतानवी तारीख़दाननि ऐं आर्कियोलॉजी जे माहिरनि हिकु गहरी साज़िश ऐं हिकमत अमली हेठि सिंधू माथिरी ते आर्यन जे हमले जो तसवर आॾावंदो, जीअं हिन खिते में सदन बेठकी मुफ़ाद सलामत रही सघनि। संदन इन थियोरी जो कीतो अॼु ताईं बरसगीर सिंध हिंद जा माण्हू भोॻे रहिया आहिनि। अॼु बि बरसगीर जा माण्हू अंग्रेज़नि जी इन साज़िशी ऐं कूड़ी थियोरी में यकीन रखनि था, जॾहिं त इंसानी इल्मु अनी क़दीम आसारनि जे माहिरनि सबूतनि सां सिंधू माथिरी ते आर्यन वारे हमले जी थियोरी खे रद्द करे छॾियो आहे। ताज़ी थियल तहक़ीक़ जे बुनियाद ते इहा ॻाल्हि साबित थी आहे त सिंधू सभ्यता जा वारस दरावड़ी नस्ल जा न हुआ, पर हू हिन ई धरती जा आगाट्रा सिंधी हुआ, जेकी तमिलनाडु में न पर अॼु बि सिंध, पंजाब, खैबर पख्तूनख्वा, बलोचिस्तान,
काठियावाड़, कच्छ ऐं राजस्थान में रहंदड़ आहिनि। जेकॾहिं को ईअं सम्झे थो त सिंधू माथिरी जी तहज़ीब सिंधी माण्हुनि जी सभ्यता न पर तमिलनाडु जे दरावड़ नस्ल जे माण्हुनि जी तख़लीक़ आहे त इहो गाॾीअ खे घोड़े जे अॻियां जोटण बराबरि थींदो। जदीद साइंसी बुनियादनि ते तहक़ीक़ इहा ॻाल्हि साबित कई आहे त सिंधू माथिरी जी सभ्यता जे पोइते पवण बैदि हिन ख़िते ते 1500 क़िबल मसीह में यूरोप या सेंट्रल एशिया खां आर्यन नाले नस्ल जो को बि हमिलो न थियो हो ऐं न वरी आर्यन तरफ़ां बरे सगीर तरफ़ का लॾ पलाण कई वई हुई। यूरोपी माहिरनि तरफ़ां जंहिं इंडो यूरोपियन ॿोलियुनि जे ग्रुप जी दावा कई वई आहे, इहो असुल में आगाट्री सिंधी ज़बान जे असर हेठि ॿोलियुनि जो ग्रुप हुयो, जंहिंखे जदीद तहक़ीक़ बैदि मिलियल सबूतनि जे बुनियाद ते सिंधू यूरोपियन ज़बानुनि जो ग्रुप करार ॾियणु घुरिजे, छाकाणि त सिंधू यूरोपियन ज़बानुनि वारे ग्रुप जो असुलु वतन सिंधू माथिरी हुई। सिंधू सभ्यता जे पोइते पवण बैदि हिन माथिरीअ में तहज़ीब जो फीथो फिरणु रुकिजी न वियो हो, न वरी हिन ख़िते ते ॿाहिरां आयल आर्यन हमिलो करे पंहिंजी तहज़ीब ऐं ॿोलीअ जो बुनियादु विधो, पर सिंधू तहज़ीब जे पोइते पवण बैदि वैदिक दौर में दाख़िल थी। वैदिक दौर सिंधू सभ्यता जो तसलसल हुयो। बरे सगीर में हिंदू मज़हब जी शुरूआत ॿाहिरां आयल आर्यन न कई हुई, पर सिंधू माथिरी हिंदू धर्म जो जनम हंधु आहे। 1500 क़िबल मसीह में ऋग्वेद सिंधू नदीअ जे किनारनि ते लिखियो वियो, जंहिंजा ख़ालिक़ सिंधू माथिरी जा रहवासी हुआ। हिन वक़्त ताईं पाकिस्तान ऐं इंडिया में सिंधू सभ्यता जा 1500 खां वधीक क़दीम माॻ दरियाफ़्त थी चुका आहिनि। सिंधू सभ्यता ते तहक़ीक़ जो कमु पाकिस्तान ऐं इंडिया खां वधीक ॿियनि मुल्कनि में कयो वियो आहे। ख़ासि करे इन मक़सद लाइ अलॻि इदारा क़ाइमु करे ऐं वॾा वॾा प्रोजेक्ट जोड़े तहक़ीक़ जो कमु शुरू कयो आहे, जेको अॼु बि जारी आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंधू माथिरी जी तहज़ीब खे उन जा असुलु वारस पंहिंजो कनि, उन ते पाण तहक़ीक़ कनि। सिंध में तहक़ीक़ी इदारा क़ाइमु करे जदीद साइंसी बुनियादनि ते खोजना कई वञे। इन ई मक़सद लाइ सिंध में अॼु कुझु नौजवाननि तरफ़ां अॼु यानी 22 मार्च ते कुझु नौजवाननि तरफ़ां सिंधू सभ्यता जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। हिन ॾिहाड़े मल्हाइण जी शुरूआत कुझु सिंध दोस्त साथियुनि तरफ़ां गुज़िरियल 3 सालनि खां कई वई आहे। हिन ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु पंहिंजे तहज़ीब जी वारसी करण जी हिकु कोशिशि आहे। सिंध जे माण्हुनि मंझि पंहिंजे तहज़ीब सां दिलचस्पी ऐं लॻाव पैदा करण जी हिकु जुस्तजू आहे। सिंधू तहज़ीब खे मुसक़ करण वारनि कोशिशुनि अॻियां बंदि ॿधण लाइ हिकु अॻभराई आहे, छाकाणि त जेसिताईं असां पंहिंजे तहज़ीबी वरसे जी पाण मालिकी न कंदासीं, तेसीं ताईं उन जी हक़ीक़ी ऐं रोशन रुख़ खे दुनिया आॾो निर्वार करे नथा सघूं। महिरबानी।